बाज़वार रसूल बख्शाए पुरखुलूस फर्शी अज़ा पांच बारगाह में कबूल फरमा। मुझा मौला इन फर्शी अज़ा के ता क़यामत आबाद इंशाद रखजा। साईं जंजे मरहुमीन जा दर्जात बुलंद फरमा। मुझा मौला जेके भी मोमिनीन अज़ादार फर्शी अज़ा ते तशरीफ़ फरमाइन या बाहर आइन जो दिली नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। मुझा मौला बे औलाद मोमिनीन के औलाद नरीना अता फरमा। कर्जदार मोमिनीन दा कर्ज अदा फरमा। बीमार मोमिनीन के सेहत याबी अता फरमा। आमीन चवंदा कयो तव्हांजे मौला जो फरमाना कि हिक मोमिन जे आमीन जे करे दुआ कबूल थींदी आहे। मुंहिंजा अल्लाह जाथे जाथे अलीयुन वलीउल्लाह पढ़ण वारा आज़ादार वसन था उन्हनि खे कॾहिं कंहिंजो मुहताज न बणाइजा। मुंहिंजा मौला जिन जिन जूं दुआऊं मुंहिंजे ज़िम्मे आहिनि ज़वार बशीर हुसैन कंदर ज़वार इम्तियाज़ ज़वार मुगिल खे सेहत कामिला उम्र दराज़ अता फरमा। साईं बाबा ख़ादिम हुसैन शाह ऐं जिन जिन जूं दुआऊं ज़िम्मे आहिनि अलीयुन वलीउल्लाह जे सदके उन्हनि जूं दुआऊं पंहिंजे बारगाह में कबूल फरमा। मुंहिंजा मौला वक़्त जे इमाम जो जल्द ज़हूर फरमा। रब्बना तक़ब्बल दुआ इन्नका अंत समीउल अलीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। नाराज़ न थियो त अञा बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन खातमुन नबीन शफीए ज़ुनूबना तबीबे क़ुलूबना बिल क़ासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलाम अला व वसीयही व वज़ीरही व अख़ीयही व वारिसे इल्मही वारिसे मस्जिद व मिंबर फातिह खैबर व खंदक अब्बुल हसनैन अली इब्ने अबी तालिब सलवात वस्सलातु वस्सलाम अला सय्यदतुल जलीलतुल मखदूमतुल मुत्तहिरा आलिमतुल आमिला सिद्दीक़तुल कुबरा सय्यदतुल निसाइल आलमीन। अखियों बंद करे बुलंद सलवात व अहल बैत तय्यबीन व ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व अला लानतुल्लाहि अला आदाइहिम व अजमाइन इल्ला यौमिद्दीन। अम्मा बअदु फ़क़त क़ालहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ा क़ील लहुम ला तफ़स्सदू फ़िल अर्ज़। अज़ीज़ाने मोहतरम सामीन गिरामी क़द्र वाजिबुल एहतराम शिया सुन्नी हज़रात तवज्जो है नात के कुरान जो ज़िक्र शुरू कयूं। सूराए बकरा जी आयत मजीदा तिलावत कई आ। मुंहिंजो उसूल हूंदो आ त मां हर मुक़स्सर खे कुरान मां ज़लील कयां। हाँ जेके ज़बान आहे वो ज़बान हलाए। हाँ जेसी ताईं ज़बान आहे ज़बान हलायो। कंध हलाइण हुननि जी बीमारी आ अली वारनि जी न। ॿई हथ बुलंद करे न तइदाद घणो आवाज़ थोरो ॿई हथ बुलंद करे हैदरी सलामत आवाज़। सूरा बकरा जी आयत मजीदा व इज़ा क़ील लहुम ला तफ़स्सदू फ़िल अर्ज़ कालू इन्नमा नहनु मुसलहून हाय हाय इल्ला इन्नहुम हुमुल मुफ़स्सिदून। सूरा बकरा अजीब आयत सही परवाज़ अली शाह। अल्लाह चई रहियो आहे हिननि खे चयो थो वञे त ज़मीन ते फ़साद न फैलायो। अल्लाहु अकबर
अल्लाह जाते जाते हलाली मवाली मुंहिंजे अॻियां वेठा आहियो। मजलिस सुबुह जी जारी आहे, जागी उहो रहियो आहे जिंजो नसीब जागी रहियो आहे। जिंजो नसीब सुतल हुजे उनखे जागण बि को फ़ाइदो कोन ॾींदो, ऐं नसीब जागे उनजो थो जिंजो अली जे विलायत ते अक़ीदो आहे। अली जी विलायत न आहे, सॼी राति जागी तहज्जुद जी नमाज़ पढ़ पोइ बि लानत खां सवा कुझु मिलंदो ई कोन। अल्लाह जो क़ुरान शीअ लाइ बि दलील आहे, सुन्नीअ लाइ बि दलील आहे, मुकसर लाइ बि दलील आहे। जाते वेठा आहियो, क़ुरान आहे, क़ुरान मां तेसी ताईं को कंद नथो कढाए सघे, या त हथ मथे करे चए त मां मुस्लमान न आहियां। अगर मुस्लमान ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो पढ़े थो तेसी ताईं क़ुरान खे मञणो पवंदो। ऐं क़ुरान मां बुखारी जी हदीस न पढ़ी आहे। वाइज़ा क़ील लहुम ला तफस्सदू फिल अर्ज़, खुदा फरमाए तो जॾहिं इन्हनि खे चयो थो वञे डॉक्टर साहब त ज़मीन ते फसाद न फैलायो, त जवाब में चवनि था असां त माण्हुनि जी इस्लाह था कयूं। सलामत रहमान मारूफ साहब, सलाम छा था जवाब छा था ॾियनि? असां माण्हुनि जी इस्लाह था कयूं। कालू इन्नमा नहनु मुस्लिहून, असां त माण्हुनि जी इस्लाह था कयूं। अॻियां ख़ुदा फरमाए इल्ला इन्नहुम हुमुल मुफ़स्सिदून, मगर बेशक इस्लाह न, हे ज़मीन ते फसाद फैलाए रहा आहिनि, हे ज़मीन ते फसाद फैलाए रहा आहिनि। सूरह बकरा जी आयत न हुजे, चौक ते गुलाम बाकर जी ज़बान कटे छॾियो, वरी मां मिंबर ते न अचां। पीरे हलाल ज़ादे खां वठी आख़िरी हलाल ज़ादे ताईं मूंखे तव्हांजे नालनि जी ख़बर न आहे, न ज़ात जी ख़बर आहे। हिक हिक जो नालो वठी तव्हां सभु हलाली आहियो, अलीयुन वलीउल्लाह जो अक़ीदो आहे। पढ़ी मां क़ुरान जी आयत न रुबाई पढ़ी आहे, न शेर पढ़ियो आहे। क़ुरान हींअर मिंबर ते खणी चो, अल्लाह चए थो हे ज़मीन ते फसाद फैलाए रहिया आहिनि। जॾहिं हिननि खे चयो थो वञे त फसाद न फैलायो, त हे चवनि था असां त माण्हुनि जी इस्लाह था कयूं, असां त माण्हुनि में तबलीग था कयूं, असां त माण्हुनि में इस्लाह था कयूं। ख़ुदा चए थो या इस्लाह न आहे, बेशक हे फसादी आहिनि ऐं फसाद फैलाए रहिया आहिनि। मूंखे अल्लाह में अब्बास जे इज़्ज़त जो कसम, तफ़सीर जो नालो आहे तफ़सीर क़ुरान, अल बुरहान नालो आहे तफ़सीर जो। तफ़सीर बुरहान में तुंहिंजे सते इमाम जे कदमनि ते बंदे हथ रखी चे मौला उहे केर आहिनि जेके फसाद फैलाए रहिया आहिनि, ऐं जॾहिं उन्हनि खे चयो थो वञे त फसाद न फैलायो, हो चवनि था असां त माण्हुनि जी इस्लाह था कयूं। मौला ॿुधायो त सही, हे इस्लाह करण वारे लिबास में लिकियल फसादी कहिड़ा आहिनि? तुंहिंजे इमाम जे चेहरे ते जलाल आयो। इमाम बंदे ने निहारे चयो अल्लाह क़ुरान में हिन आयत में उन्हनि सां मुखातिब आहे जेके गदीर ते अलीयुन वलीउल्लाह पढ़ी पो फिरी वया। आखिर 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 नहीं भैया तो बुलंद बोलो बोलो सखी सरदार। मानो कर सलामत आबाद शाद रहो। जॾहिं इन्हनि खे चयो थो वञे त फसाद न फैलायो, अॻियां वेठा बाबा थोरो ॻाल्हायो मूंसां, हाँ दावत फ़िक्र सैयदादा नौकर। जॾहिं इन्हनि खे चयो थो वञे फसाद न फैलायो, हे था चवनि असां त इस्लाह था कयूं, असां त इस्लाह था कयूं, माण्हुनि खे सुधारियूं था। ख़ुदा चइबो हक़ीक़त में फसादी आहिनि। ऐं तुंहिंजे सते इमाम फरमाए जेके अलीयुन वलीउल्लाह पढ़ी पोइ फिरी विया। हाय हाय जेके चुप आयो मूंखे तइजब आहे। इमाम फरमाए जेके अलीयुन वलीउल्लाह पढ़ी फिरी विया। हाय हाय जेके अली जे विलायत ते ईमान आणे पो फिरी वया। अञा ख़बर न पई खोले ॿुधायां, जेको आज़ान में अलीयुन वलीउल्लाह पढ़े, हाँ हाँ ज़बान ॾिसां मां कंदु ॾिसां मूं ते एहसान न आहे। अली जे हिमायत में उहा ज़बान ॻाल्हाईंदी जंहिं अॼु ॾींहं ताईं के कुत्ते जो टुकुर न खाधो आहे, जंहिंजे खून में ज़र्रे बराबर बि मुकसरियत जी वायरस शामिल न आहे। अली जे विलायत ते उहो ॻाल्हाईंदो। अल्लाह चए थो जेके
अली जे विलायत ते ईमान आने पो फिरी वया उहे फसाद फैलाए रहन। हाने जको आजान में चे अलीयुन वलीउल्लाह, अकामत में चे अलीयुन वलीउल्लाह, आई नमाज में अली जे विलायत फिरी वने, समझी वंजो कुरान में ये फसादी आहिन। जी जी गर्जी गर्जी कलंदर हाँ जेको अली जी विलायत लिकाए समझ जो फसादी आ। हाने जाथे भी दिसो अलीयुन वलीउल्लाह जे मुखालफत में जेको ॻाल्हाए समझी वंजो कुरान वारो फसादी हो। समझी वंजो को छाजे करे जो गलत फहमियूं फैलायूं थी वञन। अलीयुन वलीउल्लाह जी ॻाल्हि करण वारा फसादी आहिनि। असल में तू फसादी आ। आए हाय जेको अजड़ीअ ताईं साजिश कई थी वञे अलीयुन वलीउल्लाह जी ॻाल्हि करण वारा फसादी, माज़ल अलीयुन वलीउल्लाह जी ॻाल्हि करण वारा अमेरिका जा एजेंट, अलीयुन वलीउल्लाह जी ॻाल्हि करण वारा फसादी अमेरिका जा इसराइल जा एजेंट। असल में कुरान चए थो फसादी होवा जेको अली जी विलायत लिकाए, फसादी होवा जेको अली जी विलायत लिकाए। तफसीर बुरहान में तुझे रसूल जो फरमान आ। पुछो वयो तुझे रसूल खां या रसूल अल्लाह अव्हां जे उम्मत जो सब खां शरीर तबको कहिड़ो वा? थोड़ो बाबा आवाज वधा। हाँ गुलाम बाकिर पंहिंजे तरफां चए न मञो। तुझे नबी खां पुछो वयो या रसूल अल्लाह तव्हां जी उम्मत क़यामत ताईं आ। साईं पाशा साहब उम्मत रसूल में मुझे मुस्तफा जे उम्मत में आदम भी शामिल आ। शामिल है या न? आदम मुझे मुस्तफा जो उम्मती आ, नूह मुझे मुस्तफा जो उम्मती आ, इब्राहिम मुझे मुस्तफा जो उम्मती आ, ईसाई मूसा मुझे मुस्तफा जो उम्मती आ। जेके अन्या चुप कई बैठा है पांजे तरफा न है तो मौलवी जेके वाइज कंदा आहिन 17 रबीउल अव्वल हुजे या 12 रबीउल अव्वल हुजे रैली अले सुन्नत जी हुजे तडे भी झूमी चवंदा आदम मुझे मुस्तफा जो उम्मती आ, नूह मुझे मुस्तफा जो उम्मती आ। दावत इस्लामी का वठी वडे का वडो मुल्लो हुजे पूरी जिगर जी ताकत सां जुमलो पढ़ंदुस ऐं ॾिसंदुस त हलाली मवाली काथे काथे वेठा हो। पूरी दुनिया जा मौलवी चवंदा आहिन आदम मुझे मुस्तफा जो कलमो न पढ़े त नबी न थो रही सके, नूह मुझे मुस्तफा जो कलमो न पढ़े त नबी न थो रही सके, इब्राहिम मोहम्मद रसूलुल्लाह न पढ़े त नबी न थो रही सके, ईसा मोहम्मद रसूलुल्लाह न पढ़े त नबी न थो रही सके, मूसा मोहम्मद रसूलुल्लाह न पढ़े त नबी न थो रही सके। मुखे मिंबर हुसैन जे इज्जत जो कसम हकीकत में आया आदम मोहम्मद रसूलुल्लाह न पढ़े त नबी ना है, ईसा मोहम्मद रसूलुल्लाह न पढ़े त नबी ना है, मोहम्मद मुस्तफा जो कलमो इब्राहिम का वठी ईसा ताईं 1.25 लाख नबी न पढ़न त नबी ना है। मगर वो ही मुस्तफा अगर अलीयुन वलीउल्लाह जो ऐलान न करे त नबी ना है। बोलो बोलो सखी सरदार कलंदर। जी जी मानो कर थोड़ो थोड़ो मेहरबानी कयो, थोड़ो खुली वे हो, हाय थोड़ो खुली वे हो। अरू भरू दुनिया परेशान थी वही आ। कोरोना वायरस जी वडी बीमारी काजी जल्लम जो कसम कोरोना वडी बीमारी ना है, अली जो बुग्स वडी बीमारी आ। जी जी थोड़ा गाल है यार, अली जो बुग्स वडी बीमारी हो। बाबा कोरोना जो इलाज नेठ निकरंदो, पाकिस्तान जा डॉक्टर कढन, अमेरिका जा कढन, लंदन जा, बर्तानिया जा, चाइना जा कढन, मगर मिंबर जो कसम जिनके अली जे बुग्स वारी बीमारी हुजे इन्हें जो इलाज न आदम वटा न मुस्तफा वटा। जी सलामत आबाद रहो जी, जगह बिठायो साईं। अली जे बुग्स जो इलाज आहे के वट, आहे के वट
इलाज हरू भरू दुनिया परेशान हफ्ता थी आन काबो बंद हाँ टेलीविजन ॾिसो हफ्ता काबो बंद अल्लाह अकबर तवाफ न कयो उम्रे जा जेके भी ज़ाहिर वापस पांजे पांजे मुल्कन में कमीनो काबो तो शफा दींदो आ हाय हाय अल्लाह अकबर चुप करे यार चुप करे थोड़ा मुसा ॻाल्हायो मेहरबानी कयो काबो शफा दींदो आ इन सूरह बकरा में 125 नंबर आयत में अल्लाह फरमाए मुझो घर जाए सवाब वाहे अमुन जी जगह बाए काबो शफा दींदो वा काबो अमुन जी ये मक्के वारन जी पुरानी निशानी था ओ जने अबरा हाथन जो लश्कर वठी आयो हो सजो मक्को काबो छड़े हलियो वियो अब्दुल मुत्तलिब न वयो अल्लाह अकबर जके इल्म वारा बैठा आयो जके इल्म से मोहब्बत कंदा आयो सखड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि जके इल्म ॿुधंदा आयो अब्दुल मुत्तलिब काबो न छॾियो तारीख़ इस्लाम किताब खोलियो सॼो मक्को हली वियो अब्दुल मुत्तलिब जो छो था वञो अब्दुल मुत्तलिब निहार जंदा हाथन जो एडो वडो लश्कर असांजा आबाओ अजदाब न ॾिठो वा हाथन में वॾी ताकत आ अब्दुल मुत्तलिब मुस्कुराए चदो अल्लाह जे घर में वॾी ताकत आ अल्लाह अकबर अल्लाह के घर में बड़ी ताकत आ साईं कादिर हुसैन जा ओडो काबो बंद सऊदी अरब वारन जे अकीदो दुनिया ॾिठो उन्हनि काबे के बंद करे छॾियो कोरोना वायरस अची वई आ जेसी ताईं साफ़ न थिए तेसी ताईं काबे जो तवाफ केर न करे और रुगो सऊदी वारन न ईरान वारन इमाम रज़ा जो रोज़ो बंद करे छॾियो आ हाय हाय ज़बान चुप न थे ज़बान चुप न थे मुखे मिंबर जो कसम तस्दीक कयो नेट दे इमाम रज़ा वाली खुरासान सुल्तान अरब वल अजम जो रोज़ो बंद सरकार जे जरिए अतहर बंद कुम जनाब सैयदा मासूमा फातिमा सलामुल्लाह अलैहा जी जरी बंद मुखे अल्लम जो कसम एक बंदो भी मूसा न ॻाल्हाए मगर गुलाम बाकर जो अकीदो वा ऐं अकीदो जेस ताईं न पढ़ंदुमि तेसी ताईं मुंहिंजी तबीयत सही न रहंदी मुखे इज्जत हुसैन जो कसम खुरासान जे वाली जो रोज़ो बंद कयो वयो साईं माशा अकीदे जो मौत अन्या भी हरामी तो के समझ में न आयो हुनने इमाम जे जरिए ते स्प्रे कयो वा हुन मासूमा जे जरिए ते स्प्रे कयो वा मां चम असा कल्ह तो ते लानत पिया क्यों असा अज भी तुझे अकीदे ते लानत पिया क्यों तू जरिए ते स्प्रे करे चंदो वायरस अची वया मुखे मिंबर जो कसम इन हलाल जादे खा वठी आखिरी हलाल जादे ताई हर हलाली जो यो अकीदो दुनिया जो अस्पतालूं जे मरीज के ला इलाज करे छड़े जन रज़ा जी जरी उनके इलाज दी दिया हैदर 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 गजी 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 हैदरी सलामत आबाद शाद रहो हाँ हलालन जो कीदो बा छो विंदा आयो ईरान हाँ छो विंदा आयो ईरान इमाम जे जरी के चुमन मरीज वठी विंदा आयो त इमाम का शफा वठी चऊं हाँ हाँ असा के तो तुझे अकीदे जी कल खबर हुई असा के तुझे अकीदे जी अज भी खबर आ मगर जेके ना समझ हुया उनन जे समझण जे लाइ यो काफी आ अगर वरीब न समझन उहे जाणन उनन जो ईमान जाने तो पांजो अकीदो जाहिर कयो वा रोज़ो बंद जरी बंद काबो बंद हाँ हाँ जेतरा हो रोज़ो बंद जरी बंद लखा मुझे ला मौला सलामत सेहत आबाद रोज़ो बंद सरकार जरी बंद मुड़े निहारियो काबो बंद वजह केड़िया वबा अची वया बीमारी अची वया छा कंदी बीमारी डॉक्टर साहब इन बीमारी में मौत इंदो अच्छा मौत जे खौफ खां अल्लाह
अकबर, अल्लाह अकबर। आखिर में अगर जिंदा हो तो नौकर जो जुमलो न रख जो कहिड़ी वजह खां बंद कई थव, मौत जे खौफ खां रोज़ो बंद करे घरन में भजिया। अज खबर पई त भजन वारन जी औलाद काथे काथे आ। जी अज खबर पई त भजन वारन जी औलाद, अज खबर पई भजन वारन जी औलाद जागी पे आयो तो जागे लई रहजो। अज खबर पई भजन वारन जी औलाद काथे काथे हा। हो बे त जान बचाए भजंदा हा, भजंदा या न भजंदा हा। जंगे ओहद हुजे या खैबर हुजे या खंदक हुजे, जान बचाए भजंदा। जान जो खौफ आ घर भजो, जान जो खौफ आ घर भजो, मगर न अली भगो हो न अली वारा भजन। अली हक जियो, बोलो बोलो सखी सरदार कलंदर। मानो कर सलामत आबाद रहो। खौफ तो हिकड़ो ही है न बाबा, मौत तक न को बच्चो वा न बचंदो, घर में तालो हणी वेही रहो। हाँ एक बंदे अचे सवाल कर तू अमीर अल मोमिनीन मौला का सवाल की, मौला तवा जो चौदा रिज़्क जो अल्लाह ज़ामिना। मौला फरमा बेशक ज़ामिना, हाय हाय बेशक ज़ामिना। बंदे दे मौला मां पांजे पान खे के कमरे में बंद करे, उनके तालो हणी चाबी उछले छजा। शाबाश, चाबी उछले छजा। रिज़्क अंदर ईंदो ही कोन। मां त हिक ॾींहुं ॿ ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं नेठ चौथे 5 ॾींहं मां त तड़पी तड़पी मरी वेंदसि। इन लफ़्ज़ ख़त्म थिया, अली मुस्कुरायो। अमीर अल मोमिनीन चेहरे ॾिसी चए अफ़सोस आहे तुंहिंजे सोच ते, जे रस्ते खां मौत ईंदो रिज़्क बि उन रस्ते सां। जी हाँ जान जान जो खौफ आ, काबो बंद कयो, मौत अची वियो। रोज़ो बंद कयो, मौत अची वियो। ज़ाहिरन खे वापस मोटियो। कोरोना वायरस अची वई। तुंहिंजे अक़ीदे जी असांखे पहिरियां बि ख़बर हुई, अॼु बि ख़बर आहे। साईं वसीम अब्बास शाह अॼु बि असांखे हिननि जे अक़ीदे जी ख़बर आहे। सुभाणे हे छा कंदा इहा बि ख़बर आहे। मगर असांजी बि तारीख़ आहे। हिते जेतिरा बि नौजवान बच्चा बुज़ुर्ग वेठा आहियो, पाकिस्तान जी तारीख़ कंहिंखां लिखियल न आहे। अॼु खां 2-4 साल रुगो पोइते वञो, सदियूं न 4 साल पोइते वञो। पाकिस्तान जो वो शहर न हो जिन शहर में दहशतगर्दी जो हमलो न पियो थे, वह बाजार नहीं जिन बाजार में दहशतगर्दी जो हमलो न पियो थे। रोज टेलीविजन ते खबर पई अचे, अज पिंडी में हुसैन जे जुलूस ते बम धमाको, अज कराची में हुसैन जे मजलिस ते बम धमाको, अज फलानी मजलिस में बम धमाको। मुखे अल्लाह जे इज्जत जी कसम ना, मुखे खबर ना है कि जो अकीदो मेराज ते या कि जो नसीब सुतला एडा वडा बम धमाका हुआ। लखन जे तदाद में आजादारन कुर्बानियों दिनियो, मगर दुनिया अजब गवाह हुआ। दहशतगर्दी खत्म थी वई, अली जो जिक्र जिंदा। जी दहशतगर्दी खत्म थी वई, अली जो जिक्र जिंदा आया। लफ्ज नफीसा मुल्ला उमर मरियो। हाय हाय जेके हथ बंद कई बैठा आयो, अल्लाह मां तालिबान जी गाल पे कई। मुल्ला उमर मरियो, अली जो जिक्र जिंदा आया। ओसामा बिन लादन मरियो, अली जो जिक्र जिंदा आया। और बाबा अली जो दुश्मन पाकिस्तानी हुजे या ईरानी, हाय 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 ओ जी के मौत जो खौफ आ। जान प्यारी आ वो हुसैन दे मजलिस में नाचे। इन मजलिस में हो अचे जिंजी जान हथ ते हुजे, जेको शहादत जी तमन्ना रखी अचे, वो हुसैन दे मजलिस में जे मुंजो जुमलो वडो वा। पाकिस्तानी अली जो दुश्मन हुजे या ईरानी अली जो दुश्मन हुजे, ओ बाबा खुम्मे गदीर जे मैदान
कुरान का वठी 1441 हिजरी ताई तारीख असा के दसो वा अली जो दुश्मन मोहम्मद जे अगे बुझे त असाब खाना बचंदो। जियो सलामत आबाद। बोलो बोलो सखी सरदार कलंदर। हाँ हाँ अली जो दुश्मन का थे बुझे। हाँ तफसीर बुरहान में गाल विसरी तो न वही तूने नबी का पूछो वयो या रसूल अल्लाह आदम का वठी कयामत ताई ये खामोशी ना है ये तवज्जो आया आदम का वठी कयामत ताई तवांजी उम्मत ता मां रेफरेंस पीरान नो तफसीर बुरहान लफ्ज गलत हो जाए गुलाम बाकर जी जबान कटियो। हाँ लफ्ज गलत हो जाए जैसी नहीं जिंदा पांजे हवाले तो जामिन तफसीर बुरहान तो नबी का पूछो वे या रसूल अल्लाह आदम का वठी कयामत ताई तहां जी उम्मत ता सरकारी हो तो बुधायो तहां जे उम्मत में सब का शरीर तबको हाय हाय अल्लाह अकबर सब का शरीर फिदा हुसैन सब का शरीर तबको सैयदादा सब का जलील तबको कहड़ो वा तुझे नबी मुस्कुराए फरमायो मुझे उम्मत में सब का जलील शरीर तबको उन्हन आलमन जोवा जेके मानहुन के अली जे विलायत का रोकीदा। अल्लाह अकबर सलामत रहो जवानी सलामत रहे सलामत आबाद रहो अली वारा बैठायो शरीर तबको अल्लाह अकबर गर्जी अली वली बेश हाथ बुलंद सलामत आबाद रहो हलाली मवाली केरा शरीर तबको रसूल फरमाया उन्हन उलमा जो उन्हन आलमन जो जेके मानन के अली जे विलायत का रोकींदा आगे सरकार लफ्ज फरमायो नबी फरमायो उहे आलम असा ताई अचण वाले रस्ते जा डाकू आहन। हाय हाय जबान का दे भाई यार उहे आलम असा आलमन जा मुखालिफ ना हो उन्हन जा के अली के भौंकंदा है तुझे नबी फरमाया उहे आलम सब का वधिक शरीर सब का वधिक जलील जग मानन के अली जे विलायत का रोकन था नबी फरमाया असा ताई अचण वाले रस्ते जा डाकू आहन। हाँ हाँ बंदो बैठो तुझे रसूल जे खिदमत में उन नबी जे खिदमत में जगो ताहो यासीन मुज़म्मिल मुदस्सिरा बंदे कदम वरता कदम दे बोसो नहीं सरकार आहिन बालम सरकार आलम त घणा हुंदा। हाय हाय अल्लाह अकबर जिनी जबान न हली न जुमले थे मुखे शक उठ विंदो शायद वो हेडो न होडवा सरकार आलम त घणा हन उनन आलमन जी निशानी भी दसो रसूल मुस्कुराए फरमाया उनन आलमन जी निशानी मां अज बुधाई थो वञा ऐ कयामत ताईं वा निशानी गोलींदो ज़मानो कहड़ो हुजे दौर कहड़ो हुजे मौसम कहड़ी हुजे आलम कहड़ो हुजे वा निशानी गोलींदो ताके फौरन खबर पइजी वेंदी त जलील बीठो वा या शरीफ बीठो वा या रसूलुल्लाह निशानी दसो तुझो नबी फरमाया जेको असां जा लक़ब असां जे दुश्मनन खे दे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर बोलो बोलो सखी सरदार कलंदर मानो कर मानो हाँ साईं साईं जब लकब कहड़ा
हाँ लकब केड़ा बाबा मते की कार मानू मा जैसी दई पान पांच अखन सा न पढ़ंदो आया जे का तफसीर जेको किताब मुझे पांच ले पर री न हुंदा तेसी दई मिंबर ते मा गाल न कंदो आया कि बे जे भरोसे ते भरोसो वा तो सिर्फ वक्त जे इमाम जो भरोसो वा तो सिर्फ हादी ऐं महदी जो न कि बंदे जी गुलाम बाकर खुशामद कया न कि बंदे जो अज नी भरोसो कयवा रिज़्क मुझे मौला जे नालेन जे सदके मुखे मिलंदो वा जैसी तई जिंदगी लिखी तई जिंदगी खपे ना रिज़्क लिखो तई रसूल फरमाया अगर तहां के सुञाणो वा त जलील आलम केड़ा हन त सुञाण जो जेके असां जा लक़ब असां जे दुश्मनन के जन समझी वंजो त जलील आन लक़ब केड़ा किताब जो नालो दलाइलुल इमामत तुझे चौथे इमाम जो फरमान इमाम फरमा जेको असां जा लक़ब की बे के जे समझी वंजो वो सब का बड़ो लानती या मुजा मौला वे लक़ब केड़ा हन उन्हें दलाइल मुडे नहीं हारो मुझे जिगर जो खून थी निंदो अगर जुमलो जमीन ते हलियो वयो इमाम जे कदमन ते हाथ रखी बंदे च मौला लक़ब बुधायो इमाम फरमाए मुझे डाडी फातिमा ज़हरा जो सब का बड़ो लक़ब आयतुल उज़्मा आयतुल साद हलाली काठे बैठा है आयतुल उज़्मा मुझे डाडी जो लक़ब हाने जेको दिसो कि हरामी के आयतुल उज़्मा सदे समझी वंजो सब का बड़ो लान दिया जी 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 भैया तो बुलंद हैदर हैदर बोलो बोलो सखी सरदार कलंदर जी सैयद तफसीर बुरहान तुझे नबी का पूछो वयो या रसूल अल्लाह तुझे उम्मत में जलील गिरोह केड़ो हाय 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 लिखो लोहे दिल ते जलील गिरोह केड़ो वा रसूल फरमाया उहे आलम सदाइंदा हाय 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 सदाइंदा आलम मगर निशानिया असां जा लक़ब चोराइंदा हाय हाय नतीजो जनवारो है नतीजो इन सैयद ज़ादे का बैठल आखिरी हलाली मवाली ताई या रसूल अल्लाह उन जी निशानी नबी फरमाया असां जा लक़ब चोराइंदा ऐं लक़ब चोराए असां जे दुश्मनन ते लक़ब रखंदा असां जे दुश्मनन ते असां जे गैर ते लक़ब रखंदा 14 सदी गुजरी वई 15 सदी जो दौर आ हर की जे खीसे में हथन सोशल मीडिया पया तू हर वक्त जानी तो त केड़ा चोर आहिन ऐं वे लक़ब की ते रखल न चो नतीजो जाए या रसूल अल्लाह पोछा थिंदो नबी फरमाया असां जा लक़ब चोराए असां जे दुश्मनन के आयतुल्लाह सदींदा असां जे दुश्मनन के हुज्जतुल्लाह सदींदा असां जे दुश्मनन के कायद सदींदा असां जे दुश्मनन के रहबर सदींदा अगर हलाली चुप रह जिया तो गुलाम बाकर जे पढ़न जो फायदो ही कोने सरकार पोछा थिंदो सरकार फरमाया लक़ब चोरी करे उनन ते रखंदा ऐं हर वक्त दुआ घुरंदा त असां जे इनन रहबरन जे मथां अल्लाह जी रहमत हुजे सरकार पोछा थिंदो रसूल जे हो रहमत घुरंदा अल्लाह लानत विझंदो ने जी 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 बैठो आको हलाली मवाली भैया तो बोलो 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 सखी सरदार कल जी सलामत बाबा हाथ बुलंद खत्म मुझे पढ़ाई आखिरी लफ्ज मौला जिंदगी दराज फरमाए नबी फरमाए हो रहमत तलब कंदा मगर अल्लाह लानत कंदन हो रहमत तलब कंदा मगर अल्लाह लानत कंदन तुझे छह इमाम ने फरमा इमाम फरमायो हाय हाय इमाम फरमायो अल्लाह जे कुरान में गाल कुरान दा शुरू कुरान दे खत्म हाय हाय अल्लाह जे कुरान में
असांजे विलायत जो मरकज इए आ। हाय 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 अल्लाह अकबर। असांजे विलायत जो मरकज कुरान में इए आ। हाय हाय जिए कुतुब जो मकाम हुंदो वा। हाय हाय ओ पुराने दौर जी चक्की जी ॾिठी हुजे, हथ सां जेका चक्की हलाए पई हुई, सिंधीअ में जेके जंड चइबो, सही ना जंड जी चइबो आहे, सभिनी ॾिठो आहे, ॾिठो अथव या न? इमाम फरमायो असांजो मकाम कुतुब जा हुन जंड जे विच में। हाय 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 एक कुतुब हुंदो आहे जिथों दाना पवंदा आहिनि ऐं चक्की उन जे चौधारी फिरंदी आहे। इमाम फरमायो कुरान में अली जे विलायत जो मकाम इहो वा, बाक़ी तमाम आसमानी किताब उन जे चौधारी तवाफ कंदा आहिनि। माना ख़बर पई तोरे तो आसमानी किताब आहे, अली जे विलायत के तवाफ तो करे। ज़बूर आसमानी किताब आहे, अली जे विलायत के तवाफ तो करे। तोरे तो आसमानी किताब आहे, अली जे विलायत के तवाफ तो करे। इंजील आसमानी किताब आहे, अली जे विलायत के तवाफ तो करे। कुरान आसमानी किताब आहे, अली जे विलायत के तवाफ तो करे। अगे तुझे इमाम फरमायो अल्लाह आदम के मोकलियो, मकसद अली जी विलायत। नूह के मोकलियई, मकसद अली जी विलायत। इब्राहिम के मोकलियई, मकसद अली जी विलायत। मूसा के मोकलियई, मकसद अली जी विलायत। ईसा के मोकलियई, मकसद अली जी विलायत। मुस्तफा के मोकलियई, मकसद अली जी विलायत। अगे तुझे इमाम चयो आदम हरगिज़ जन्नत मां न निकरे हा मगर अली जे विलायत के करे। नूह जी बेड़ी गर्दाब में न जे हा मगर अली जे विलायत जे करे। इब्राहिम बाह में न वने हा मगर अली जे विलायत जे करे। मूसा कोहे तूर ते बेहोश न थे हा मगर अली जे विलायत जे करे। ईसा सूली ते न जे हा मगर अली जे विलायत जे करे। मुस्तफा के रिसालत जे खत्म थियण जी धमकी न मिले हा मगर अली जे विलायत। बोलो बोलो सखी सरदार कलंदर। अली जी विलायत मरकज़ा इन जुमले ने खत्म। अली जी विलायत चाहे, अली जी विलायत चाहे मरकज़ा। अली जी विलायत मरकज़ा। कुरान अली जी विलायत जे चौधारी तवाफ तो करे। माना खबर पई तहां जो काबो किबलो वा, कुरान जो काबो अली जी विलायत आ। अल्लाहु अकबर। कुरान जो काबो अली जी विलायत आ। इंजील जो काबो अली जी विलायत आ। ज़बूर जो काबो अली जी विलायत आ। अगे तुझे मौला फरमायो, इमाम फरमायो कुरान में जाथे पे। हाय हाय कुरान में जाथे पे सैयदादा दुआ। कुरान में जाथे पे के बुराई जो तज़किरो आयो वा, के बुराई जो तज़किरो आयो वा। कुरान खोलियो के न के सूरत में तज़किरो अचियो जुआ जो तज़किरो अचियो जुआ जो। इमाम फरमाया कुरान में जाथे पे बुराई जो तज़किरो आयो वा, जुआ जो तज़किरो, शैतान जो तज़किरो, नमरूद जो तज़किरो, फिरौन जो तज़किरो, हामान जो तज़किरो, कत्ल जो तज़किरो, नाहक जो तज़किरो जेके जागी रहा है नसीब वांगे। इमाम फरमाया जाथे पे बुराई जो तज़किरो आयो वा। जी मौला। इमाम फरमाया उन बुराई जो बुनियाद असांजा दुश्मन आहिनि। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जागी पे जुमलो वसूल कयो। आखिरी जुमलो खत्म मुझी ढूठी। इमाम फरमाया जाथे जुआ जो जिक्र आयो वा उन जो बुनियाद असांजा दुश्मन। जिथे शराब जो जिक्र आयो वा उन जो बुनियाद असांजा दुश्मन। जाथे बदकारी जो जिक्र आयो वा उन जो बुनियाद असांजा दुश्मन। जाथे फिरौन जो जिक्र आयो वा उन जो बुनियाद असांजा दुश्मन। माने खबर पई हिनन जा दुश्मन फिरौन का वधीक हरामी आहिनि।
हिननि जा दुश्मन निमरूद खां वधीक हरामी आहिनि। इमाम तज़किरे जो रुख मटायो, सवाली ने नज़र करे तुंहिंजे मौला फरमा मगर क़ुरान में जाथे भी नेकीअ जो तज़किरो आयो आहे उन नेकी जो बुनियाद असां आहियूं। इमाम फरमाए जाथे निमाज़ जो ज़िक्र आयो आहे निमाज़ जी बुनियाद असां आहियूं। जाथे रोज़े जो ज़िक्र आयो आहे रोज़े जो बुनियाद असां आहियूं। जाथे हज जो ज़िक्र आयो आहे हज जो बुनियाद असां आहियूं। जाथे ज़कात जो ज़िक्र आहे मां ॾिसां त केतिरा थकिजी पिया, केतिरनि जो खून न अली जी विलायत डोड़ी रही आहे। इमाम फरमाए निमाज़ जो बुनियाद असां आहियूं, रोज़े जो बुनियाद असां आहियूं, हज जो बुनियाद असां आहियूं। इहा ई वजह आहे साईं वसीम शाह अगर हे आहिनि त निमाज़ आहे वगरना बदकारी आहे, अगर हे आहिनि त रोज़ो आहे वगरना आवारा गर्दी आहे, हे आहिनि त ज़कात आहे वगरना चोरी मुड़े निहारियो, अगर हे आहिनि त बिस्तर ते बि रहमत आहे, हे न आहिनि त मुसल्ले ते बि लानत आहे। बोलो बोलो सखी सरदार कलंदर। दुनिया अली जे विलायत के मने हाँ अली जो धियूं कड़ियूं पाई शाम न वञनि हाँ। बिस्मिल्लाह मुझो मेहमान बैठो आ, अल्लाह तुझो रोवण कबूल करे। और रोवण वारो एडी दुश्मनी मुसलमानन जी अली जी विलायत सां हाय जरूर कंदो, रोवण न अचे। भरी जवानी हथ बदल एडी दुश्मनी सैयद मूंखे माफ़ कजो, एडी दुश्मनी मुसलमानन जी अली जे विलायत सां अली जे पुटन के कफन न ॾिननि धीउनि खे चादर। या हुसैन सीने ते हथ जरूर हणजो। पुटन के कफन न मिलियो, धीउनि खे चादर न मिली। और रोवण वारो हिक बाज़ार हुजे हाँ शिया न रोवन हाँ हिक न। और रोवण वारो 36 शहर हुया। अल्लाह अकबर मूंखे ख़बर न आहे केर परचण आयो आहे सैयद सजाद के 36 शहर हुया। मुझो भाउ गुलाम अकबर पढ़ियो न तुझे मौला जे सीने जे तावीज़ जो मसाइब। और रोवण वारो सीने ते सुम्हण वारी अल्लाह अकबर सीने ते सुम्हण वारी उन साईं जो मसाइब जे मखदल में अल्लाह अकबर जुमलो ॾुखियो वा। हे मुंहिंजा हथ बदल मातमी और रोवण न अचे त हाय ज़रूर कजो। सैयद वेठा आहियो मां उम्मती आहियां। और रोवण वारो एॾो प्यार हुयुसि बाबा सां। 10 जी रात में जाॾे हुसैन वञे हाँ ओॾे मासूमा वञे हाँ। मातम ज़रूर कजां। जाॾे ग़रीब वञे हाँ ओॾे मासूमा वञे हाँ। अध रात गुज़री वई 10 जी हुसैन धी खे हथनि मां वरितो सीने सां लॻाए प्यार करे चई सकीना सकीना रात खत्म थियण वारी आ। सकीना तू आराम न कंदी मातमियो नंढड़ा हथ वधी चई तोखे त ख़बर आ तुंहिंजे सीने खां सवा मूंखे निंड न ईंदी आ। सीने जो नालो आयो और रियाज़ुल कुदस वारे लिखियो हुसैन एॾो ग़रीब आ खेमे जे ज़मीन ते ग़रीब सुतो करबला जे खाक ते सुम्हण हुयो। सकीना के सीने ते सुम्हारी मातम ज़रूर कजां। सकीना के सीने ते सुम्हारे ये प्यार भी करे थो। आस्ते आस्ते चे तो सुभाणे खां वठी जाथे दिल चवई उते सुम्ही पइजा। ओ सुभाणे ही सीनो न हूंदो ओ गरीब जे सीने ते घोड़ा। या हुसैन बदनसीब आ बंदो जेको मातम नथो करे। इन खां वॾो को मसाइब न आहे, इन खां वॾो को मसाइब न आहे। सकीना सुभाणे जाथे जगह मिलई या हुसैन करबला बणजी वई आ। सकीना सुभाणे जाथे जगह मिलई उते सुम्ही पइजा। सुभाणे हे सीनो न मिलंदई। सकीना सुभाणे मुंहिंजो सीनो न मिलंदई। मासूमा सुभाणे मुंहिंजो सीनो न मिलंदई। और रोवण वारो मूंखे माफ़ कजो अहिड़ी निंड आई सैयद सकीना खे पाण ई न हुसैन पिनियो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे सकीना खे निंड ॾे। और रोवण वारो सकीना खे निंड आई। 10 जो ॾींहुं उभरियो अली अकबर घोड़े तां लथो मासूमा सुत
सुती रही मातम करना कासुम जा टुकड़ा खेमन में आया गरीब जी धी सुती रही और नो मोहम्मद खेमे में आया गरीब जी धी सुती रही और वारो अब्बास जा बाजू कलम थिया सकीना के आराम हुयो रियाजुल कुद्दस के उन वक्त अखियूं खोलियई जडे सिमर जो खंजर हुयो हुसैन जो गलो या हुसैन सर जो मातम एक दफो सर जो मातम पुरसो गरीब के परचाणो सिद्धो उठे आई जिथे अली जी थी बीठी हुई पुफी जो दामन वथई जे अम्मा मुझो बाबा काथे आ अम्मा मुझो बाबा काथे आ मातम ना चाहिए हेठ कंदु कजा है जरूर कजा दुख मसाइबा अम्मा मुझो बाबा काथे आ बाबा जो नालो आयो अली जी दी सकीना के बुलंद कयो छाड़ से 9 लख मारण वाला एकड़ो गरीब हुयो के फौजी दे हाथ में तलवार के जे हाथ में नेज़ो के जे हाथ में तीर या हुसैन मातम कंदो जा आखिरी लफ्ज मातम कंदो जा हथ न बधो मा नौकर आया एतरी फौज गरीब के मारण वारी हथ दब जा बधी जी पुफी अम्मा मुखे इजाजत दे अम्मा मुखे इजाजत दे सकीना काडे वेंदी जेदी बाबा से मिलन वेंदम थी न तो सके तो मातमी चुप करे वने बाबा से मिलन जो नालो आयो न धी जो चेहरो चुमी जेदी होडे 9 लख मारण वारा आहिन तू अकेलियां किए वेंदी लफ्ज खत्म थिया न सैयद लफ्ज खत्म थिया न 3 कदम पोइती हठी जेदी पुफी अम्मा मुखे ता एक सवाल जो जवाब जो सकीना केड़ो सवाल बीबी रोई जेदी 19 रमजान ता 3 भेनरू मस्जिद जो दरवाजो अकबर वो बंदो आयो ना आए देखो मातम न थो करे अम्मा मस्जिद जो दरवाजो 19 रमजान ता 3 भेनरू छो वयो हो बीबी जेदी सकीना मुझे बाबे के ज़रब लगी ही बीबी रोई जेदी होडे दिसना अकबर ना बासा या हुसैन सजा थो मिंबर होडे दिसना अकबर ना पास आखिर ताई जगह भी मातम तक सकीना वन अल्लाह जे हवाले हो रवण वारा खेमे का बाहर निकती फौजी सा गड फौजी आ घोड़े सा गड घोड़ो वा तलवार सा गड तलवार सैयद माफ कयो या दुआ घुरो भरी जवानी में मुखे मौत अची वने गुरबत सकीना जो जुमलो न पढ़ा सैयद जादी का फौजी जे दामन में हाथ विझी बीबी चेदी ए शेख बुधा मुझो बाबो किथे आ चेथो बुधा की जी धिया चेती हुसैन जी धिया जुल्फुर बावताई ए तुरा जुल्म गई चेती चाचा गाजी सकीना के संभाल को मुखे न रोक को मरी न वने मात में अगर रोक्यो था तो जुमला बुधंदो जमीन ते हुसैन दी ध्यान मातम जरूर कजो जमीन ते हुसैन दी धी तड़पण लगी हुसैन दी धी तड़पी उठी रोई चेथी मारियो ता थई हाने बुधा मुजो बाबो किथे आ चेतो बुधाए न थो जाथे मुजो तीर किरे अल्लाह अकबर या मातम कयो या दुआ घुरो मां मरी वञा जाथे मुझो तीर करे साईं तावे न कुत्ते तीर कमान में विधो हुसैन जे पेशानी जो निशानो बताई तीर जो हलन हुयो या गरीब के तीर लगो जादे तीर पियो वने या हुसैन सैयद ज़्यादा हौसलो जादे तीर पे वने गरीब जी धी ओडे भी वने खत्म आखिरी लफ्ज उन वक्त धी पोती जडे सिमर कमीनो सती ज़रब पे हलाए पी जे करीब आई इन पासे अचे जे थी न मार मुझो प्यासो बाबो आ इन पासे अची जे भी न मार मुझो तसो बाबो आ रोवण वारो ज़ालिम न बनो अचानक बीबी खंजर में हाथ विधो खंजर में हाथ विझी जेदी हाथ काढ इन के बचाइण वारो कोई ना है इन कुत्ते खंजर रखियो सकीना दे तमाचा हुसैन जो ला